एक ॿी अहम ख़बर के ॾियूं। सूबाई वज़ीर सईद गनी जी दरख़्वास्त ते हलीम आदिल शेख ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी थी आहे। सईद गनी जी तौहीन केस में दरख़्वास्त गुज़ार सूबाई वज़ीर सईद गनी ऐं हलीम आदिल शेख एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखण जी अदालत में पेश थिया आहिनि। अदालत सईद गनी जे वकील जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे, जॾहिं त अदालत धुरियुनि खे ईंदड़ ॿुधणी ते केस हलाइण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 24 डिसंबर ताईं मुलतवी कई आहे। खबर आवाज़ शेयर कई पिया। सूबाई वज़ीर सईद गनी जी दरख़्वास्त ते हलीम आदिल शेख ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी थी आहे। सईद गनी जी तौहीन अदालत केस में दरख़्वास्त गुज़ार सूबाई वज़ीर सईद गनी ऐं हलीम आदिल शेख एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखण जी अदालत में पेश थिया। अदालत सईद गनी जे वकील जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। अदालत धुरियुनि खे ईंदड़ ॿुधणी ते केस हलाइण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 24 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, ये अहम ख़बर मां कयूं पिया। सूबाई वज़ीर सईद गनी जी दरख़्वास्त ते हलीम आदिल शेख ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी थी आहे। सईद गनी जी तौहीन अदालत केस में दरख़्वास्त गुज़ार सूबाई वज़ीर सईद गनी ऐं हलीम आदिल शेख एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखण जी अदालत में पेश थिया आहिनि। अदालत सईद गनी जे वकील जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। आग कई पिया वाक़िया। अदालत धुरियुनि खे ईंदड़ ॿुधणी ते केस हलाइण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 24 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। खबर आवाज़ शेयर कई पिया। सूबाई वज़ीर सईद गनी जी दरख़्वास्त ते हलीम आदिल शेख ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी थी आहे। सईद गनी जी तौहीन अदालत केस में दरख़्वास्त गुज़ार सूबाई वज़ीर सईद गनी ऐं हलीम आदिल शेख एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखण जी अदालत में पेश थिया। हिन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसहाक सरकी लाइन ते मौजूद है। जी इसहाक, अपडेट कजो हिन ॿुधणी दौरान। जी बिल्कुल, ॾिसो ॾखण जी अदालत है जिथे जेको एडिशनल डिस्ट्रिक्ट जज है उन हवाले से जेको अदालत जेको वज़ीर सूबाई वज़ीर है सईद गनी उनके हवाले से हलीम आदिल शेख के हवाले से केस की ॿुधणी थी है, जैमें प्राइवेट कंप्लेन है सिंध असेंबली जो अपोजिशन हलीम आदिल शेख ऐं ॿिया जेको वाब बलोच के हवाले से केस हलाइण जो चयो वियो, जंहिंमें दरख़्वास्त गुज़ार पारां सईद गनी के वकील अदालत का अगली तारीख़ घुरे वरती है, जंहिंमें अदालत पारां सईद गनी जी वकील की जेकी दरख़्वास्त आहे उहा मंज़ूर कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी है। जॾहिं त मुलतवी जेकी ॿुधणी आहे उहा 24 डिसंबर ताईं कई वई है, जॾहिं त इन खां पहिरियां बि अदालत पारां सईद गनी के हवाले से दरख़्वास्त में मौक़ूफ़ ॼाणायो वियो हुयो त हलीम आदिल शेख जेको आहे हिकिड़ी टीवी निजी चैनल ते वेही करे मंशियात फ़रोज़ सां तालुक़ जो जेको कूड़ो इल्ज़ाम हुयो उहो ज़ाहिर कयो हुयो, जंहिंखे हलीम आदिल शेख साबित करण में नाकाम थी वियो। तंहिंखां पोइ जेको हलीम आदिल शेख ते जेको फ़र्द जुर्म आहे उहो लागू थी चुको आहे, जॾहिं त इन हवाले सां हलीम आदिल शेख जेको फ़र्द जुर्म लागू थियो उन हवाले सां इनकार कयो हुयो, जॾहिं त सिटी कोर्ट में मीडिया सां ॻाल्हाईंदे जेको हलीम आदिल शेख जे वकील वाब बलोच जो चवणु आहे त असां अदालत के गुज़ारिश कई थे त केस हलायो वञे, पर सईद गनी जे वकील दरख़्वास्त ॾिनी आहे त जेको आहे केस उहो अगली तारीख़ ते हलाईंदासीं। हिन टाइम असांजी तयारी मुकमल न आहे। इन खां पहिरियों बि सूबाई वज़ीर हिन केस में जेको आहे सिंध जी आवाम जे मसइलनि खे रोकण जे लाइ बि इहो चयो हुयो, जॾहिं त हलीम आदिल शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर जे मथां इल्ज़ाम बि हयो आहे, जॾहिं त हुनजो चवणु आहे त मुंहिंजे मथां पूरी सिंध में मुकमल 28 केस दाख़िल। ठीक है इसहाक, वॾी महिरबानी, अवां तफ़सील ॾिना।